गडी भिट क्रिकेट ग्राउंड ते बरोज़ा क्रिकेट मेलो वॾे जोश ऐं जज़्बे सां जारी। मेले में थरपारकर जी मुख़्तलिफ़ टीमूं जिनमें गडी किंग, गडी लाइन, गडी शाहीन, गडी एगल, गडी थर डिज़र्ट शामिल आहिनि, सरगर्मी सां हिसो वठी रहियूं आहिनि। मेले में थरपारकर जा टॉप रांदीगर पंहिंजूं सलाहियतूं ॾेखारे रहिया आहिनि। माण्हुनि जे वॾे अंग मैचूं ॾिसण लाइ ग्राउंड जो रुख़ कयो आहे। इन मौक़े ते मेलो ऑर्गेनाइज़र डॉक्टर मनोज कुमार मलाणी ऐं ॿियनि मौज़ूद शख़्सियतुनि पारां बिलावल भुट्टो ज़रदारी खे अपील कई वई आहे त गडी भिट क्रिकेट ग्राउंड खे फ़ौरी तौर ते मुकमल कयो वञे। ऑर्गेनाइज़र जो चवणु हो त ग्राउंड जो मुनफ़रद ऐं ख़ूबसूरत लोकेशन उनखे हिकु बैन अल-अक़वामी मयार जो क्रिकेट सेंटर बणाइण लाइ मिसाली बणाए सघे थो। हिननि ज़ोर भरियो त ग्राउंड ते कमु जल्द शुरू कयो वञे, जिन में रोड, लाइट्स ऐं पाणी जी सहूलियतुनि खे यकीनी बणायो वञे, जीअं हिन मक़ाम ते मुस्तक़बिल में क़ौमी ऐं बैन अल-अक़वामी क्रिकेट मैचूं मुनक़द थी सघनि। मेले जो बुनियादी मक़सदु क्रिकेट जी फ़रोग़ सां गॾु नौजवाननि खे सिहतमंद सरगर्मियुनि ॾांहुं राग़िब करणु आहे। पारकर्मी इवेंट जी खोट खे नज़र में रखंदे इहो मेलो इलाइक़े में क्रिकेट जे शोबे खे नई ज़िंदगी ॾियण जी कोशिश आहे। मैच ॾिसण लाइ आयल मादान रांदीगरनि खे वॾी हौसले अफ़ज़ाई ॾेई रही आहे। क्रिकेट सां मोहबत जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। ग्राउंड ते मौजूदु जोशीलनि मुनाज़िरनि इलाइक़े में क्रिकेट जे वधंदड़ मक़बूलियत खे वाज़े कयो आहे। उमेद आहे त मेले जा ऑर्गेनाइज़र ऐं शिरकत कंदड़ उमेदवार ज़ाहिर कई आहे त हुकूमत ऐं लाॻापियल इदारा इन अहम मुतालबे ते जल्द अमल कंदे क्रिकेट ग्राउंड खे मुकमल करे थरपारकर जी क्रिकेट में नई रूह फूकींदा।